अस्सलाम वालेकुम दोस्तों। सुर सोणी जो एक बैत खणी आया। लतीफ़ साईं उन बैत में फरमायो, दाइम जा दरिया में सा मच्छी किनी को जी मने छो। यो असांजो ठेठ लाड़ी लफ़्ज़ आहे या थरी लफ़्ज़ आहे। दाइम जा दरिया में सा मच्छी किनी को। ऐं वरी जवाब पान था ॾियनि त आहेसि ई अंधो त पाणी किथां पिया। साईं ही बैत लतीफ़ साईं जो हैरान कंदड़ आहे त मच्छी जेका हमेशह पाणीअ में पई रहे, पोइ बि उन मां हिकु मख़सूस क़िस्म जी बास छो नथी ख़तमु थिए। जॾहिं त पाणी त हर क़िस्म जे गंद बू वास खे साफ़ करण लाइ इस्तेमालु थींदड़ दुनिया जी वाहिद शइ आहे, पर उहो बि मच्छीअ जी खिखी बू खे ख़तमु छो नथो करे सघे, जंहिंजो जियापो ई पाणीअ ते आहे। ऐं वरी ॿिए बैत में उन ॿी सिट में लतीफ़ साईं इन सुवाल जो पाणी जवाब था ॾियनि त आहिनि ही अंधो, यानी उन्हनि खे ॻणती आहे, फिक्र आहे, उॾको आहे त पाणी किथां पिया। हालांकि मच्छी जी मुस्तक़िल रहाइशी पाणी आहे। पाणी खणंदो आहे, ॿाहिरि निकिरे त फथकी फथकी मरियो वञे, त पोइ शायदि हुन में लतीफ़ साईं जे हिसाब सां फ़ैसिले करण जी का खोट आहे, दुरुस्त फ़ैसिले करण जी खोट आहे, सही फ़ैसिले करण जी खोट आहे। दरअसल हिन बैत जे ज़रिए लतीफ़ साईं इंसाननि खे इहो नुक़्तो सम्झाइण जी कोशिशि था कनि त हीअ दुनिया बि हिकु मुस्तक़िल अथाह समुंड विसिल आहे, जंहिंमें इंसान खे अनेक मसइला दरपेश अचनि था, पर कामयाब सिर्फ़ उहे इंसान था रहनि जेके बर वक़्तु ऐं दुरुस्त फ़ैसिले जो इदराक करे सघंदा आहिनि। जीअं असांजे हिकिड़ी मशहूरु जंग उहद जो मिसाल मुंहिंजे ज़हन में अचे थो, जंहिंमें असांजे नबी आख़िर ज़मा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु माहिर सिपह सालार जी हैसियत में पंहिंजे हिकु दस्ते खे फ़ौजी नुक़्ते निगाह खां जाबलू हिकु लक ते मुक़ररु कयो ऐं हुकुम ॾिनो त छा थी पवे, फतह शिकस्त तस्वीर जा ॿ रुख़ आहिनि, पर तव्हांखे कंहिं बि सूरत में इन लक जी पोज़ीशन तां नाहे हटणो। जंग में त मुस्लमाननि जी फतह थी ऐं कुफार मैदान छॾे भॼण लॻा। त उन जाबलू लक जे मुहाफ़िज़नि खे बि इहो सोचे त हाणे जंग खे असीं खटे चुका आहियूं, पंहिंजे मुक़ररु कयल ज़िम्मेवारी खे छॾे अची माल गनीमत ॾियणु शुरू कयो। ऐं पोइ किताबनि में अचे थो त हज़रत ख़ालिद बिन वलीद, जेको अञा उन वक़्त ताईं दायरे इस्लाम में दाख़िल न थियो हो ऐं वक़्त जो बहितरीनु सुपह सालार हो, तंहिं उन साॻिए लक तां इस्लामी लश्कर ते वरी नए सिर हमलावर थियो ऐं इस्लामी लश्कर जो वॾो नुक़सानु थियो। किताबनि थो अचे 70 खनि सहाबा कराम शहीद बि थी विया, सिर्फ़ु हिकु ग़लति फ़ैसिले सबबु। लतीफ़ साईं हिन बैत में बि असांखे हिदायत था कनि त ऐं ॿुधाइनि पिया त इहा मच्छी जेका आहे सा इन अंदो में गिरफ़्तार आहे, त पाणी किथां पिया।
इहा मख़लूक जी हिकिड़ी इन मख़लूक जी हिकिड़ी ॿी जेका नस्ल आहे त हू पंहिंजे नस्ल जी दुश्मन बि आहे, मच्छी खे खाईंदी आहे। सो इन करे उहे जेकॾहिं उन में हिकिड़ी मख़सूस क़िस्म जी बू तो थी वञे। ये लतीफ़ ये सिंध।